जेके आहिनि उहे फाइनेंस डिपार्टमेंट खे मिलियूं आहिनि। हाणे निगरान सेटअप जे करे जेको आहे हीउ मामिलो थोरो जेको आहे उहो सीरियस वरितो वियो आहे ऐं इन्हनि जा जेके आहिनि उहे फंड्स रोकिया विया आहिनि छाकाणि जो इन में करप्शन आहे, करप्शन जूं शिकायतूं हुयूं। अच्छा सकीर, आख़िर में इहो ॿुधाइजो त सिंध में जंहिं मक़सद लाइ इहो प्रोजेक्ट ठाहियो वियो हो, जंहिं ते अरबे रुपया ख़र्च आया, छा उहो अवाम खे को लाभ ॾेई सघियो आहे? बिल्कुलु बि न। ही जॾहिं खां जेके आहिनि इहे आर ओ प्लांट्स सिंध पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते हवाले थिया आहिनि ऐं उहे सालनि खां बंदि आहिनि ऐं मिठे पाणी जी फ़राहमी सिंध में बंदि आहे, त तक़रीबन मुख़्तलिफ़ वक़्तनि ते 13 अरब रुपयनि जी लागत सां ही प्रोजेक्ट ठहियो हुयो ऐं उनखां अॻु जेको आहे उहो मुख़्तलिफ़ खातनि जा इहे जेके आहिनि उहे आर ओ प्लांट्स हुया, जंहिंखां पोइ वाटर कमीशन जे हिदायतनि खां पोइ इहे आर ओ प्लांट्स जेके आहिनि उहे पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते हवाले कया विया। पर पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खातो जेको आहे हिननि खे कमाई जो ज़रियो बणाए छॾियो ऐं जेके बंदि पियल आर ओ प्लांट्स आहिनि उन्हनि कॾहिं बि फ़ाल करण जी हुननि कोशिशि न कई ऐं उते जेके मुलाज़िम उन्हनि भर्ती कया ऐं उन्हनि मुलाज़िमनि बि जेके उहे उते बोझ बणियल रहिया पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते ते ऐं उन्हनि जी पघारनि जो जेको आहे उहो सालनि खां मसइलो हलंदो पियो अचे। उनखां अलावा जेको आहे ही 13 अरब रुपयनि जो प्रोजेक्ट जाने सॼो जेको आहे क़ौमी ख़ज़ाने खे ॼण नुक़सानु पहुचायो वियो हुजे, उनजो को बि जेको आहे उहो लाभ हासिलु न थी सघियो आहे। सिंध में जेके आहिनि उनखां अलावा ॿिया बि जेके केतिरा ई प्रोजेक्ट जेके आहिनि ठहिया विया आहिनि ऐं माज़ी में बि ईअं थींदो रहियो आहे त मनपसंदि माण्हुनि खे नवाज़ण जे लाइ जेके आहिनि उहे इदारा जेके आहिनि उहे ठाहिया विया आहिनि। उहे इदारा जेके आहिनि उन्हनि जे मक़सद लाइ ठाहिया विया उहे मक़सद जेके आहिनि हासिलु न थी सघिया आहिनि। केतिरा ई मिसाल तौरु जीअं सूबा इलेक्शन कमीशन जेका अथॉरिटी ठहियलु आहे, सूबा इलेक्शन अथॉरिटी, उनखां अलावा जेका आहे जेके वुमेन कमीशन ठहियलु आहे ऐं जीअं सिंध ज़क़वात काउंसिल, ॿिया केतिरा ई इदारा आहिनि, उहे इदारा जेके आहिनि उहे गैर फ़ाल बणियल आहिनि। या CMIT हुजे, मुख़्तलिफ़ माण्हुनि खे नवाज़ण जे लाइ जेके आहिनि उहे इदारा ठाहे वञनि था जेके आहिनि। हीअ बि मुख़्तलिफ़ हाणे हिकु कंपनी खे नवाज़ण जे लाइ उन्हनि खे ठीको ॾिनो वियो ऐं उन्हनि खे एडवांस में जेका उहा पेमेंट जारी कई वई ऐं उन्हनि खे जेको टास्क ॾिनो वियो उहो टास्क जेको आहे उहो पूरो न थियो ऐं जेके उन्हनि खे आर ओ प्लांट्स लॻाइणा हुया, यानी हिननि खे 750 आर ओ प्लांट्स लॻाइणा हुया थरपारकर में, उन्हनि खे एडवांस में 4.5 अरब रुपया जारी बि कया विया। पर मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहे मामला साम्हूं ईंदा रहिया आहिनि त आर ओ प्लांट्स जेके आहिनि उहे लॻाया वञनि ऐं इन जो जेको आहिनि उहे रिपोर्टूं बि साम्हूं ईंदियूं रहियूं, पर उहे आर ओ प्लांट्स न लॻी सघिया आहिनि ऐं इन्हनि जी बाक़ाइदे सां सर्वे थियणु घुरिजे। ऐं सिंध असेंबली में बि इहो मामिलो साम्हूं आयो हो, पब्लिक अकाउंट्स कमेटी में बि इहो मामिलो साम्हूं आयो। टोटल केतिरा आर ओ प्लांट्स लॻल आहिनि? 13 अरब रुपयनि जो प्रोजेक्ट आहे, उहे 13 अरब रुपया जेके आहिनि उहे जेके आहिनि ज़ाया कया विया आहिनि, क़ौमी ख़ज़ाने खे नुक़सानु पहुचायो वियो। त उन्हनि कामोरनि जी निशानदाही थियणु घुरिजे, उन्हनि खे घर भेड़ो करणु घुरिजे, उन्हनि खे जेल मोकिलणु घुरिजे। त उनखां अलावा हीअ रुगो 13 अरब रुपयनि जो प्रोजेक्ट न आहे, उनखां अलावा जेकी ही सालनि खां उन्हनि खे हलाइणु ऐं उन्हनि जी मरमत जे नाले ते जेकी पैसा ख़र्च कया विया आहिनि, यानी जेकी बंदि पियल आर ओ प्लांट्स आहिनि त उन्हनि जे नाले ते जेकी पैसा ख़र्च थिया उहे केॾां विया आहिनि ऐं कंहिं करप्शन उहा कई आहे। त इन मामले जो फाइल खुलणु घुरिजे ऐं इन खे फेवर कंहिं ॾिनी आहे, कहिड़नि सेक्रेटरीनि ॾिनी आहे ऐं इन्हनि जा कहिड़ा वेझा जेके आहिनि उहे हमेशह ईअं थियो आहे पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते में त उते जूनियर ऑफिसर लॻल आहिनि हमेशह, यानी 30 खां 40 जेके आहिनि उहे अहिड़ा जूनियर ऑफिसर आहिनि। यानी अगरि 17 ग्रेड जा आहिनि त उन्हनि खे 18 ग्रेड में विहारियो वियो आहे, अगरि उहे 18 जा आहिनि त 19 में, 16 जा आहिनि त 17 में। यानी OPS ते सुप्रीम कोर्ट जे जेका हुकमनि जी भञकड़ी इन इदारे में हमेशह कई वई आहे। ताज़ो जेको आहे काज़ी एजाज़ अहमद मैसर जेको आहे उन्हनि समूरनि OPS ते वेठल जेके कामोरनि खे उहो उहिदनि तां हटायो वियो। इन खां अॻु हू सालनि खां हिते वेठल रहिया, उहो बाअसर माण्हुनि जा वेझा जेके आहिनि उहे जूनियर कामोरा हुया, उहे सिस्टम जो हिकिड़ो हिसो हुया। त उन करे ही आर ओ प्लांट्स जेको आहे उन्हनि जेके इन्हनि कमाई जो ज़रियो बणाए छॾियो त आर ओ प्लांट्स जूं जेके आहिनि हाणे फंड्स रोकिया विया आहिनि। त मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त सुप्रीम कोर्ट में बि सिंध हुकूमत हिकिड़ी रिपोर्ट जमा कराई हुई, उन में बि इहो एतिराफ़ करे चुकी आहे त आर ओ प्लांट्स जेके आहिनि उहे बंदि आहिनि ऐं उन्हनि खे फ़ाल कयो वञे ऐं उन्हनि जी बाक़ाइदे सां सर्वे जेका आहे उहा कई वञे। पर न इन्हनि जी सर्वे थी, न इन्हनि जा आर ओ प्लांट्स जेके आहिनि उहे बहाल थिया। इहे सालनि खां आर ओ प्लांट्स जेके आहिनि उहे बंदि आहिनि ऐं उन्हनि जे नाले ते ई बजट जेका आहे उहा हड़प कंदा रहिया आहिनि।
उनखां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त 3 डिसंबर 2020 ते मूं हिकिड़ी कावश में रिपोर्ट बि ॾिनी हुई। उनजो उन वक़्त जो जेको चीफ सेक्रेटरी हुयो सैयद मुमताज़ अली शाह इन मामले जो नोटिस वरितो हो ऐं उनखां रिपोर्ट घुराई हुई त ही आख़िरकार आरो प्लांट्स फाल छो नथा थियनि। अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इन्हनि खे इहा डायरेक्शन ॾींदो रहियो आहे त इहे आरो प्लांट्स जेके आहिनि उहे फाल कया वञनि, पर उहे आरो प्लांट्स फाल न थिया आहिनि ऐं नतीजे में हाँ अॻे त घटि हुया पर हाणे 60% उहो 60% बि हिननि जी जेका उहा रिपोर्ट ॿुधाए पई पब्लिक हेल्थ इन खां वधीक हूंदा। 80% आरो प्लांट्स जेके आहिनि हिननि जा ख़राब पियल आहिनि ऐं उन मां 50% त हिननि जा आरो प्लांट्स उहे नाकारा आहिनि, कंहिं बि कम जा जेके न रहिया आहिनि ऐं उन मिठे पाणी जी फराहमी जे लाइ इहे लॻाया विया हुआ। पर सिंध में मिठे पाणी जी फराहमी त ठहियो पर हिननि हाणे उन्हनि खे कमाई जो ज़रियो बणाए छॾियो आहे ऐं हाणे इन करे जेको आहे उहो सिंध जे नाणे खाते जे सेक्रेटरी यानी काज़िम जतोई इहे फंड्स ॾियण खां उन्हनि साफ़ इनकार करे छॾियो आहे ऐं उन्हनि खे चयो आहे त सभ खां पहिरीं तव्हां असांखे इहे तफ़सील ॾींदो त आरो प्लांट्स टोटल आहिनि केतिरा, उन्हनि जी उते हालत कीअं आहे, ड्रेनेज स्कीमनि जी हालत कीअं आहे, उनखां अलावा वाटर सप्लाई स्कीमनि जी कीअं आहे, फाइनेंशियल उन्हनि जी पोजीशन कीअं आहे, फिज़िकल पोजीशन उते वञी करे ॿुधाइनि। उहे डीसीज़ जे ज़रिए यानी उन्हनि डीसीज़ खे ज़िम्मेवारियूं ॾिनियूं आहिनि त उन्हनि जे ज़रिए असांखे इहे रिपोर्टूं मोकिलियो, पोइ असीं पहिरियों क्वार्टर यानी 82 करोड़ रुपया जारी थींदा। यानी ही मामिलो जेको आहे तमामु सीरियस आहे। सिंध हुकूमत ख़ासि तौर ते निगरान वॾे वज़ीर खे घुरिजे त इन मामले जी सही ऐं कंप्रीहेंसिव जेका आहे उहा जांच करे त ही माज़ी में थियो छा आहे। 13 अरब रुपयनि जो प्रोजेक्ट आख़िरकार इहो नाकाम छो वियो ऐं पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते जा जेके ऑफिसर आहिनि ऐं इन खे फाल करण में छो नाकाम विया आहिनि, उन जा कहिड़ा रीज़न आहिनि ऐं जंहिं कंपनी खे इहो ठीको ॾिनो वियो जिन खे इहे आरो प्लांट्स जेके आहिनि उहे लॻाइणा हुया ऐं उहे पूरा आरो प्लांट छो न लॻाया, उन्हनि खे फंक्शनल बि करणा हुया, उन्हनि फंक्शनल छो न कया। त हीउ सॼो प्रोजेक्ट जेको आहे उहो नाकाम करण में कंहिंजा हथ आहिनि पोयां उन्हनि ऑफिसरनि जी जेका आहे उहा निशानदेही थियणु घुरिजे। हाणे जेको आहे सिर्फ़ु निगरान सेटअप जेके मूंखे इहा ॼाण मिली आहे त न सिर्फ़ु हिननि जा हाणे फंड्स रोकिया आहिनि पर इन मामले जी कंप्रीहेंसिव जांच बि थियण वञी रही आहे। जी वरी महिरबानी सकीर, अवां इन अहम मामले ते ॻाल्हि ॿोल लाइ टाइम ॾिनो। ईंदड़ प्रोग्राम में कंहिं नए मौज़ू सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।